खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासी आवाज़ न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद शहदादपुर रिपोर्ट अली असगर विरोही शहदादपुर में निजी बैंक में रकम कढ रहा ईंदड़ दुकानदार खां हथियारबंदनि जी फुर मज़ाहमत ते सख्त ज़ख्मी अस्पताल मुंतकिल। शहदादपुर जो दुकानदार फरहान खासकली निजी बैंक में रकम कढ रहा ईंदड़नि खां बुखारी पाड़े में 4 नामालूम मोटरसाइकिलन ते सवार हथियारबंदनि पारां 70,000 रुपया फुर कई। मज़ाहमत ते पिस्टल जा बठणी खेस रतो शान करे सख्त ज़ख्मी करे छॾियो ऐं उतां जे इलाइक़े वासी राहगीर इंतज़ार कुरैशी ते पिण फायरिंग कई वई, लेकिन वो महफूज़ रहियो ऐं फोरू आराम सां फरार थी विया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख्मी दुकानदार खे अस्पताल मुंतकिल करे इलाइक़े वासियुनि खां मालूमात वठी जांच शुरू करे ॾिनी। आख़िर इतलाउनि ताईं को बि केस दाख़िल थी न सघियो। उनके धक जाम लगल सॼो मथो फाटल रत वेह पियो। वो शहर वालों उनके काबू कोन कयो। शहर वारनि केरु विच में कोन आयो। पिस्टल हथ में वाधी इहो बि मूं दिलेरी कई त आयो त मूंखे त इहो ख़बर कोन्हे। पिस्टल त पोइ कढिया पहिरीं मूंखे दॿोचियो आहे, तॾहिं वेझो आहे तॾहिं हुन पिस्टल कढियो आहे। पिस्टल कढियो आहे त इहो परे थियो मां मसलो ॿुधायो परे थियो सीधो मूं ते फायर हलाई छॾियो। क्या नाम है आपका? सिंधी छा छा कंदो आई कंहिं वटि तारीख़ आराई वटि कमाईंदो कंहिंजा पैसा खणी पिया आहियो? साईं उन जा ई खणी वियो आहे। घणा पैसा? 72,260 रुपया। किथां खणी आयो पैसा? बैंक मां HPL बैंक मां। पोइ उतां ई तुंहिंजे पोयां लॻा? हा उते ई लॻा हुआ। उन्हनि खे कहिड़ी ख़बर त मुंहिंजे खीसे में पैसा थिया। सही। उन्हनि पहिरीं हथ विधो ई मुंहिंजे हिन कांच वारे खीसे में आहे। हिननि में त चेक ई कोन कयो आहे उन्हनि। सही। मोबाइल बि पई आहे, सभु कुझु पियो आहे। हिन में त हथ कोन विधो अथनि। तव्हां उन्हनि सां विड़िया हुते? हा उते विड़ियो तक़रीबन 4-5 मिंट विड़ियो। ॿियो केरु विच में कोन आयो? न विच में त केरु बि कोन आयो। अच्छा, उन्हनि पोइ फायरिंग वग़ैरह कई आहे? फायरिंग बि कयूं, पोइ मथे में ठोकियऊं न, पोइ मुंहिंजो हुते वाइड़ो थी वियो त हुते पोइ हुते ॿुधायो। आउं ख़ासि थी आहियां। नालो छा आहे तुंहिंजो? फरमान अली। तो सुञाता न उहो केरु? न बुधाड़ो बदिलो मास्क लॻल हो?